त मां कथा पियो ॿुधायां तव्हांखे। श्यामदास श्यामलाल सोहनी सेवा कंदा, राधा रानी श्री कृष्ण वटि ॿुहारी पाईंदा। उते हिकु ॾींहुं राधा रानी पंहिंजे अष्ट सखियुनि सां मथां गुज़री। उन जीअं ॾिठो न श्यामलाल खे त दया अची वई, करुणा अची वई कि हिनखे प्रभु दर्शन ॾियो। भगवान नखरा कया कि कुछ तो न कंदो आहे, ॿुहारी तो पाए, थोड़ो घणो अञा कीर्तन तो करे, अञा हिन में संसार आहे अंदर, अञा श्यामा जी अञा हिनखे समय लॻंदो दर्शन करण में, अञा अंदर आसक्ति आ, राग आ, मोह आ, शरीर में, परिवार में, धन में, दौलत में, अञा पूरी तरह सां खाली न थियो। राधा रानी चए थी वो सब नजर तो अचे, जेको खाली आ, जेको भरियल आ उहो नजर नथो अचे। मतलब कि लोटो भरियल आ, गिलास भरियल आ, अधु अगरि भरियल आ त अधु खाली आ। तव्हां चओ था पर अधु भरियल बि त आहे, माण्हू जल पी करे तृप्त बि त थी थो सघे न। तव्हां खाली शइ था ॾिसो, प्रभु मां त भरियल शइ थी ॾिसां, हिनखे दर्शन ॾियो। भगवान चयो देवी प्रतीक्षा कयो, अञा समय लॻंदो। ठीकु आहे। राधा रानी ॿिए ॾींहुं वई, चओ जय श्री कृष्ण। राधा रानी ॿिए ॾींहुं वई, पंहिंजी हिकिड़ी चरणनि जी जेकी पायल हूंदी आहे न उहा किराए छॾी। चओ हरे राम। हाणे उहा कोई दिव्य पायल आहे, कोई सोनारो नथो ठाहे सघे उनखे। उहा किरी पई। ऐं ओॾीमहिल श्यामलाल छा पिया कनि, ॿुहारी पिया पाइनि। ॾिठो वरी हथ में स्पर्श करण सां ई झुनझुनी थी वई, बिल्कुलु हृदय में रोम रोम पुलकित थी वियो, अखियुनि में आंसू भरिजी आया। राधा रानी जे चरणनि खे स्पर्श अखियुनि सां लॻायूं, सम्झी विया त इहे मामूली शइ न आहे। छा कयूं, तॾहिं पगड़ी ॿधंदा मथे, पगड़ीअ में ॿधी रखियूं ऐं बिल्कुलु कसे करे ऐं रखी छॾियो। हाणे राधा रानी त चाहिनि कयूं, थोरो समय थियो, हिकिड़ी सखीअ खे मोकिलियूं, उहा भेष बदिले आई, चवण लॻी ओ बाबा जी छा थियो? जेको हिते तव्हां चरणनि जी पायल ॾिठी आहे, हा असांजी सेठानी आहे, हुनजी पायल कोई हिते किरी पई आहे। हाणे कूड़ कीअं ॻाल्हाइनि। श्यामदास चवनि था हा हा पायल ॾिठी आहे, पायल मूं वटि ई आहे, मां संभाले रखी आहे, जेकी सची ॻाल्हि आहे। अच्छा त बाबा ॾेई छॾियो। असांजी स्वामिनी जेकी आहे, स्वामिनी ईअं नथी चए राधा रानी, असांजी जेकी मालकिन आहे, असांजी जेकी रानी आहे, असांजी जेकी स्वामिनी आहे, उन जी पायल आहे इहा, असां उन्हनि खे ॼणी आहे, ॾेई छॾियो। अरे वाह, चई जे ॾेई छॾियो, तुंहिंजे चवण मां तोखे ॾेई छॾींदुमि, तूं खणी वञे हेॾे होॾे करे छॾे। बाबा छा था चओ, ईअं सम्झो तो, असां सम्झूं न कयूं, असां उनखे ॾींदासीं जंहिंजी पायल आहे। चओ हरे राम। वो हली वई राधा रानी वटि। वो त नथो ॾियो, बाबा जी ॾाढो चालाक अथव, हा ॾाढो छितो तो, गुस्सो तो करे, चए तो उनखे वठी अच स्वामिनीअ खे, तॾहिं ॾींदासीं। राधा रानी सम्झी वई। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हाणे उहा वई श्याम सुंदर भगवान वटि। राधा रानी चवण लॻी ॾिसो प्रभु, मुंहिंजी हिकिड़ी हुते पायल किरी पई आहे, ऐं भई बाबा जी नथा ॾियनि पिया पायल। भगवान चयो अरे त उनखे मोकिल, ललिता खे विछा खे। चई हा हेॾी वीचारी घुमी आयूं, महिनत करे आयूं, हिननि खे बि नथो ॾे बाबा जी। अरे पोइ तव्हांखे ई वञिणो पवंदो, हाणे त तव्हांखे वञिणो ई पवंदो, मूंखे त तकलीफ़ न ॾींदो। प्रभु हाणे जीअं थी करे उहा मुंहिंजी पायल वठी अचो। भगवान वया। भगवान भी चालाक घट थोड़ी, भगवान भी ग्वाल बाल जो वेश धारण करे विया। सुंदर नवल किशोर भगवान, बढ़िया पगड़ी वगड़ी बधी करे, पीलो जामो पाए करे, ऐं भगवान पहुता। ओ बाबा जी तव्हांखे पायल मिली आहे? हा मिली आहे। भगवान वेश बदले आया। हाँ श्यामदास टुकुर टुकुर ॾिसी, ही केर अचियो? कल कोई माई आई, उहा थी पायल घुरे, अॼु हे नौजवान आयो आहे, इहो तो पायल घुरे, ॾिसण में त बढ़िया तो लॻे, छेल छबीलो। छो भाई काथे रहंदो आहे? चई सुञाणो न, मां हिते ई त रहंदो आहियां, रोज़ ईंदो आहियां बांके बिहारीअ में, मां त तोखे कॾहिं न ॾिठो आहे। अरे वाह, मां त तव्हांखे रोज़ ॾिसंदो आहियां। वीचारा भगवान जी हाणे ॻाल्हियूं अहिड़ियूं मिठियूं, चक्कर खाई वियो। कहिड़ी ख़बर है, भगवान जेके चाहिनि जी घुमाए छॾे। ओ बाबा जी फालतू ॻाल्हियूं न कयो। हाणे ॿुधायो उहा पायल जो कंहिंजी पायल कंहिंखे ॾियूं, छो ॾियूं भाई? चई पायल जेकी तव्हां वटि आहे न, उहा असांजे घरवारीअ जी पायल आहे। चओ हरे राम। हा असांजी सेठानी आहे उहा। अच्छा उनजी पायल आहे, त पोइ मां कीअं सम्झां की उनजी पायल आहे? तव्हां छल था कयो, अलाए कपट था कयो। जॾहिं उनखे वठी ईंदव,
मां उन जे चरणनि में ॾिसंदुमि सेम टू सेम उहा ई पायल पातल तॾहिं तव्हांखे मिलंदी। अकेले खे मां ॾियण वारो न आहियां। चओ हरे राम। भगवान सम्झी आ भैया सॼी दुनिया खे असां ठगे वठंदा आहियूं, पर हे असांखे ठगे छॾियईं न। भगवान वया आख़िर राधा रानी खे आह्वान कयूं कि राधा रानी तोखे बि अचणो पवंदो। उते चाहे पई तॾहिं राधा रानी आई ऐं जी पायल ॾेखारियईं, चई मां तव्हांजो चरण ॾिसां। चरण ॾिठई, हिकिड़ी पायल बरोबर पातल आहे, ॿिन्ही जा चरण कमल पकड़ी वरितई। चई हाणे वधीक तव्हां छले न सघंदव, हा न, इहो कपट रखो पाण वटि, असली रूप में प्रकट थियो प्रभु। राधा रानी चई ॾिठो मां पहिरियों ई चवां पई तव्हां मुंहिंजो चवण न मञो, हा पहिरियों अकेला अचो, हाणे त तव्हांखे युगल में दर्शन ॾियणो पवंदो। ॿई प्रकट थी विया। बोलो वृंदावन बिहारी राधा रानी सांवरी सरकार की। आहा, श्यामदास धन्य थी विया, प्रेम में खोइजी विया। पतो न आहे कॾहिं कंहिंखे भगवान मिली वञनि पंहिंजे करुणा कृपा सां।